नालो गोविंद कुमार, आऊं ज़ात जो मेघवाड़ ऐं चंबड़ शहर जो रिहाइशी आहियां। मसलो मुंहिंजो इहो आहे जो मूं 16 महीना पहिरीं जेको सो हाजी मसूद परियाड़ ऐं उन जे कुझु दोस्तनि ऐं जेको सो मूंखे हिन नौकिरी जो दिलासो ॾेई मूंखां हिन पैसा वरिता ऐं जेको सो लख रुपया मूंखां वरितऊं। हिकिड़े ॾींहंनि में हिकिड़े पहिरें हफ़्ते में मूंखां मेडिकल करायो वियो। पहिरें हफ़्ते में मूंखे जेको सो प्राइवेट बैंकनि जा अकाउंट खोलाए विया। असांखे चयूं हिकु हफ़्ते में तव्हांजो कमु थींदो, न थींदो त तव्हांखे पैसा डबल वापसि ॾींदासीं। औकाफ़ खाते में CCTV ऑपरेटर जी जंहिंजो मूंखे पे स्लिप जाली ऑर्डर धणी मूंखे ॾिनो आहे मूंखे मुतमिन करण लाइ, उहो जेॾी महिल मूं सर्वे करायो उहो जाली आहे। जी हा, उहो कंहिं ॿिए जे नाले ते आहे। धणी मूंखां वरिता हुआ लख रुपया। आऊं आहियां, मुंहिंजो ॿियो भाउ आहे, ॿियो मुंहिंजो संडू, उन अलॻि ॾिना हुआ। असां जेके से 2 लख रुपया ॾिना आहिनि। असांखे चईं अगरि जेॾी महिल कमु न थियो त तव्हांखे आउं जेको सो डबल करे वापसि कंदसि। उनखे बि 16 महीना थिया आहिनि। रुॻो असांखे जेके कोर्टनि वारी सुनवाइनि ते सुनायूं ऐं 50 चकर त नसरपुर जा करे चुको आहियां। हुते वञा थो त धणी आहे कोन। ऐं उनखां पोइ हींअर कुझु ॾींहं पहिरीं वियसि त उनजी 14 तारीख़ जी असांखां आख़िरी ज़बान हुई ऐं 14 तारीख़ खां पोइ हाणे हुन सां ॻाल्हियूं पिया करियूं त हा बाबा मुंहिंजो कमु थियणो आहे। 16 महीननि खां असां सखणा आसरा पिया ॾिसूं। उनजो नालो आहे हाजी मसूद परियाड़, नसरपुर जो रिहाइशी आहे। जी हा, बसि हुनजी का ख़बर कोन्हे त केॾी महिल तव्हां ॾिसो त हुनजो ऑफ़िसूं लॻियूं पियूं आहिनि हुते जेको सो नसरपुर में अहिड़ियुनि जॻहियुनि ते असां जेको खुफ़ियानि ते वञूं पिया त हुनजी जॻहियुनि जी का ख़बर कोन थी पवे। अलाए कहिड़ो नेटवर्क आहे, ख़ुदा बहितर ॼाणे थो हुनजो। जी हा, असां विया हुआसीं हुनजे ऑफ़िस ते। जेको सो ऑफ़िस को इन जो सिस्टम जी सम्झ में कोन थी अचे, लेकिन मूंखे ईअं लॻे थो त हिन में तक़रीबन 40-50 माण्हुनि खे वीचारो ही ठॻियो वेठो आहे। जी हा, कंहिंखां लख वरितल आहिनि, कंहिंखां 2 लख वरितल आहिनि, कंहिंखां 50,000 वरितल आहिनि, कंहिंखां छा। ऐं मूंखे जेको सो ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिन पूरे जेको सो ठगी जे पैसनि मां को हिन प्लाट वरितो आहे। जी हा, मूंखे ज़रियनि खां मालूम थियो आहे। लेकिन हीअ जेको सो पंहिंजे कारोबार खे हलाइण लाइ असां ग़रीबनि खे जेको सो बली जो बकरो बनाए पियो। छा करियूं? बसि ऐं मुंहिंजे कंहिं साले उन वीचारे पैसा ॾिना हुआ। उनखे चई 8 ॾींहंनि में कमु थियणो आहे ऐं हुनजो त कोन थियो, पर लेकिन हुनजे सदके असां बि बली जा बकरा थी वियासीं। उनजो जावेद। उनखे चई बाबा 8 ॾींहंनि में कमु थींदो, इंशाल्लाह टेंशन न वठो तव्हां। जेको सो तुंहिंजे भेणावरनि जो कमु आहे, जहिड़ो पंहिंजे घर जो कमु आहे। हू त पंहिंजी दोस्तीअ थ्रू फाथो, हू वीचारो पाण त फाथो पियो आहे, लेकिन हुन सां गॾोगॾु असां बि फासी वियासीं। मुंहिंजो ख़ुदि जो संडू फाथो पियो आहे, मुंहिंजो भाउ फाथो पियो आहे, ऐं पाण फाथो पियो आहियां। मुंहिंजो साल 2 फाथा पिया आहिनि। उनखां अलावा त अलाए केतिरा नौजवान हुनजे जेके से दर जा चकर पिया काटनि। SSP टंडोलार खे चवां थो जेको सो मूंसां इंसाफ़ करे। मुंहिंजी जेका सा बचनि जी महिनत जी कमाई आहे, मूं पूरो रमज़ान जो महीनो ही पंहिंजी सिलाई जो कमु करे हुन मां रुपयो मूं बचाए पंहिंजे बचनि लाइ रखियो। जेको सो मूंखां ठगी जे ज़ोर ते मुंहिंजा पैसा हड़प करे विया, अलॻि करण जी कोशिशि कनि पिया। बहरहाल मुंहिंजी इहे मुतालबो आहे साईं, तव्हां ॾिसो था ऐं 700 रुपया सिलाई वठंदो आहियां। 700 रुपया सिलाई त हाणे तव्हां ॿुधायो, जॾहिं मूं 1 लख रुपया जॾहिं गॾु कया त मूंखे केतिरो टाइम लॻो हूंदो, तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे ऐं ॿी नियाणी आहे। जी हा, मुंहिंजो ज़ाती प्लाट कोन्हे। ऐं वेठल आहियां रईस मोहम्मद खान डिशक जे पासे में। किराए ते ॾिनो आहे। ठीकु आहे, असांखे 16 महीना थिया आहिनि। 2 लख रुपया ॾिना आहिनि नसरपुर जे रिहाइशी हाजी मसूद परियाड़ खे। ठीकु आहे, जंहिंखे मूं 50 दफ़ा हुनखे कालूं कयूं आहिनि। हुन खां पोइ लाइव मूंसां ॻाल्हायो आहे त बाबा 2 ॾींहंनि में कमु थींदो, 2 ॾींहंनि में कमु थींदो। हिकु हफ़्ते में मूंखे जेको सो हिन माण्हू मेडिकल करायो आहे, उहो बि रिसर्च में। उहो धणी ख़ुदि मूंसां गॾु धणी हींअर त जेको सो पंहिंजे मूं चए पियो त आउं कंहिं ॻाल्हि में गॾु कोन हुअसि। उन खां पोइ असांखे बैंक अकाउंट खोलाया। सभु बैंक अकाउंट खोलाइण खां पोइ हीउ जेको सो ऑडर मिलियो आहे उहो जाली आहे। उहो ॿिए कंहिंजे नाले ते हीउ जेको सो हिन में पर्सनल नंबर बि लॻियल आहे। फस्ट एड हूंदो आहे जेको गवर्नमेंट में जेको सो ऑडर ॾिनो वेंदो आहे, हुनजो पर्सनल नंबर आहे। हीउ पर्सनल नंबर ई हुन जेको सो ॿिए जो ऑडर ते मुंहिंजो एडिट करे नालो लिखी मूंखे जेको सो ॾाढो चूनो लॻाइण लाइ हिन जेको मूंखे ऑडर ॾिनो आहे। ऐं जंहिंखे जा मूंखां हिन पैसा वरिता आहिनि। ऐं हाणे मूंखां इहो ई मुंहिंजो मुतालबो आहे, मूंखां इंसाफ़ कयो। घणा पैसा वरिता? मूंखां 2 लख रुपया वरिता।